बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। हाणे असीं लॉज़ ऑफ एक्सपोनेंट सिंधीअ में सिखंदासीं, छो त मां इन जा वीडियो उर्दूअ में भी अपलोड करे चुको आहियां। सो लॉज़ ऑफ एक्सपोनेंट्स में असीं पहिरियों प्रोडक्ट लॉ सिखंदासीं। वेन प्रोडक्ट लॉ आहे वेन बेसिस आर सेम बट एक्सपोनेंट्स आर डिफरेंट, देन प्रोडक्ट लॉ इज़ a to the power m into a to the power n is equal to a to the power m plus n। मां तव्हांखे इन जो जेको आहे त मतिलबु सिंधीअ में जेको आहे त सम्झायां थो, सम्झाइण जी कोशिशि कयां थो। त इन जो मतिलबु इहो आहे जॾहिं बेस जेको आहे त सेम यानी साॻिया हुजनि ऐं उन्हनि जी जेको आहे त एक्सपोनेंट या इन्हनि खे पावर्स बि चइबो आहे, उन्हनि जी पावर्स जेको आहे त मुख़्तलिफ़ हुजनि। पोइ असां छा कंदासीं, बेस खे हिकिड़ो दफ़ो यानी कॉमन कंदासीं ऐं उन्हनि जी जेका आहे पावर्स या जेका एक्सपोनेंट आहे उहा प्लस कंदासीं। सो इन जो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां थो, जीअं 2 क्यूब्ड इंटू 2 स्क्वायर्ड। हिते जेको आहे त बेस जेको आहे बेसिस जेके आहिनि या बेस जेको आहे त 2 आहे ऐं उन्हनि जी जेका एक्सपोनेंट्स आहे 3 ऐं 2 आहे, जेको आहे त मुख़्तलिफ़ आहे। त असां छा कंदासीं, बेस खे कॉमन कंदासीं 2 खे ऐं उन्हनि जी जेका एक्सपोनेंट्स आहिनि इन्हनि खे प्लस कंदासीं या इन जी पावर्स खे प्लस कंदासीं। सो ही बराबरि थींदो 2 3 + 2 घणा थींदा 5 थींदा, यानी जवाबु जेको ईंदो 2 to the power 5 ईंदो। यानी ही मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾिनो प्रोडक्ट लॉ जो। अॻिते हली नेक्स्ट वीडियो में असां इन्हनि जी एक्सरसाइज़ बि कंदासीं। सो हीअ प्रोडक्ट लॉ जी फस्ट कंडीशन आहे। अचो त हाणे प्रोडक्ट लॉ जी सेकंड कंडीशन सिखूं था। हाणे असीं प्रोडक्ट लॉ जी सेकंड कंडीशन सिखूं था। वैन बेसिस आर डिफरेंट बट exponent are same, then product law is a to the power n into b to the power n is equal to ab to the power n। यानी इन जो मतिलबु इहो आहे जॾहिं बेसिस मुख़्तलिफ़ हुजनि, डिफरेंट हुजनि ऐं उन्हनि जी पावर्स हिकु जहिड़ी हुजे त तव्हां बेसिस खे मल्टीप्लाई कयो ऐं उन्हनि जी जेका पावर्स आहे या एक्सपोनेंट्स आहे उन्हनि खे कॉमन कयो। सो मां इन जो तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां थो, 3 to the power 4 into 2 to the power 4। हिते जेको आहे बेसिस जेके आहिनि डिफरेंट आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि ऐं उन्हनि जी जेका एक्सपोनेंट आहे या पावर आहे उहा सेम आहे, साॻी आहे। सो असां जेको आहे छा कंदासीं, पहिरियों 3 × 2 लिखी इन्हनि जी जेका पावर्स आहे उहा कॉमन कंदासीं यानी साॻी कंदासीं, हिकु दफ़ो लिखंदासीं। सो हाणे इनखे छा कंदासीं, बराबरि कंदासीं। 3 खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं, 3 × 2 घणो ईंदो 6 ईंदो ऐं पावर असां साॻी 4 लिखंदासीं। सो हीअ ई प्रोडक्ट लॉ जी सेकंड कंडीशन। ऐं इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में इन सां रिलेटेड जेके प्रॉब्लम्स आहिनि प्रोडक्ट लॉ जी फस्ट कंडीशन ऐं प्रोडक्ट लॉ जी सेकंड कंडीशन सां, ऐं इंशाल्लाह असां उहे प्रॉब्लम्स जेके आहिनि सॉल्व कंदासीं। सो तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू।